सोबोदेरो वेझो ॻोठ मड भरिसां दरगाह सैयद सदक शाह जे सियालानी मेले जे ॿिए ॾींहं ते सिंध जी क़दीमी सक़ाफ़त सिंध ऐं पंजाब जे ॿिनि टीमनि विच में कोडी कोडी रांदि जो दिलचस्प मुक़ाबिलो थियो। कोडी कोडी रांदि में शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि शाहनवाज़ मलिक, फौजी इबरार, ख़ालिक शेर, पप्पू राजपर, जानिब उमराणी, कालिया ख़ासकेली, मार्शला बिरोही ऐं ॿियनि रांदीगरनि खे ॿाहीअ में वेठल मोज़िज़ ऐं शौक़ीननि एडवोकेट वाजिद हुसैन देसी, मोहम्मद इस्माइल कंबोयो, अब्दुल हमीद मेमुण, हाजी रांझन मेमुण, एडवोकेट रबनवाज़ कोड़ो, कुर्बान अली मंगी, ज़ाहिद हुसैन चन्नो, ज़ाहिद हुसैन कंबोयो, ज़ाहिद हुसैन कनासरो, एडवोकेट आज़ाद इक़बाल मरखंड ऐं ॿियनि रोक इनाम ऐं ताड़ियूं वॼाए ख़ूब दाद ॾिनो। जॾहिं त सख़्त गर्मी सबबि कोडी कोडी रांदि में मुक़ाबले दौरान ज़बरदस्त ज़ोर आज़माई में कामयाबी वक़्तु केतिराई शिकस्त खाई किरी बेहोश थी विया। मेले में सेठ सूमर चन्नो ऐं रहमत लक मिठाई जे दुकाननि खे कुंवार जियां सिंगारे बहितरीन मुख़्तलिफ़ मिठाई जा क़िस्म रखी मेले में आयल शौक़ीननि दुकाननि तां ख़ूब मिठाई खाधी। जॾहिं त कोडी कोडी रांदि खां अॻु सैयद हसन शाह ऐं फ़क़ीर अनवर अली मंगणेजो जी अॻवानी में पियादल दरगाह ते मेहंदी खणी पाता ऐं आख़िर में सिंध ऐं मुल्क जे अमन अमान ऐं ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई।